नाज़िन गिलगित बल्तिस्तान इलेक्शन जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा पधरा थी विया आहिनि। पीटीआई ऐं मुखालिफ़ धुर जो पलड़ो 68 सीटुनि सां बराबर आहे। 6 सीटूं आज़ाद उम्मीदवार बुहारे विया आहिनि। एमडब्ल्यूएम हिक तक ते चूंड खटण में कामयाब थी वई आहे। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिब गिलगित चूंडनि में तहरीक इंसाफ़ 8 सीटूं खटण में कामयाब थी वई आहे। पीपी खे 5 सीटुनि ते कामयाबी हासिल थी आहे। नवाज़ लीग 2 तकनि ते सोभारी थी आहे। जेयूआई ऐं एमडब्ल्यूएम हिक आज़ाद उम्मीदवार 6 सीटूं खटण में कामयाब थी विया आहिनि। गिलगित जे 23 तक ते थियल चूंडनि में पीटीआई ऐं पीडीएम 8 सीटुनि सां बराबर आहे, जॾहिं त हुकूमत ठाहिण लाइ कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार ऐं एमडब्ल्यूएम जी हिक सीट अहमियत अख्तियार करे वई आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गिलगित बल्तिस्तान इलेक्शन जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा पधरा थी विया आहिनि। पीटीआई मुखालिफ़ धुर जो पलड़ो 68 सीटुनि सां बराबर आहे, जॾहिं त 6 सीटूं आज़ाद उम्मीदवार बुहारे विया आहिनि। एमडब्ल्यूएम हिक तक ते चूंड खटण में कामयाब थी वई आहे। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिब गिलगित चूंडनि में तहरीक इंसाफ़ 8 सीटूं खटण में कामयाब थी वई आहे। पीपी खे 5 सीटुनि ते कामयाबी हासिल थी आहे, जॾहिं त नवाज़ लीग 2 तकनि ते सोभारी थी आहे। जेयूआई ऐं एमडब्ल्यूएम हिक आज़ाद उम्मीदवार 6 सीटूं खटण में कामयाब थी विया आहिनि। गिलगित जे 23 तकनि ते थियल चूंडनि में पीटीआई ऐं पीडीएम 8 सीटुनि सां बराबर आहे, जॾहिं त हुकूमत ठाहिण लाइ कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार ऐं एमडब्ल्यूएम जी हिक सीट अहमियत अख्तियार करे वई आहे।